शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम सां गॾु आऊं जो मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासकेली। अॼु शहीद बेनज़ीराबाद बेरो टाइम में जेको असां गुज़िरियल 3 हफ़्तनि खां वठी जेके शहीद बेनज़ीराबाद में बलदियाती चूंडूं थियनि थियूं, उन हवाले सां असां मुख़्तलिफ़ शहरनि में जेके गुज़िरियल बलदियाती चूंडूं थियूं उन में जेके चेयरमैन ऐं काउंसलर कामयाबु थिया हुआ, उन्हनि जे हवाले सां असां उन जे इलाइक़नि में तकनि में उन जे वार्डनि में वञी उतां जे माण्हुनि खां असां ॻाल्हि ॿोल कई। तव्हां सांगड़, नवाबशाह, नौशहरो फिरोज़, शहदादपुर जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उते जेके आहिनि से गुज़िरियल बलदियाती चूंडुनि में आम माण्हुनि खे को बि फ़ाइदो न मिली सघियो। जेके पैसा ईंदा हुआ उहे करप्शन जे वर चढ़ी वेंदा, उतां जा माण्हू तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदा, पीअण जो पाणी उनखे न मिलंदो, गटर लाइनूं जेके आहिनि से उन्हनि जे इलाइक़नि में न हूंदियूं हुयूं, रोड रस्ता डेवलपमेंट जी का बि जेका स्कीम उन्हनि जे इलाइक़े में थिए। अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में सांगड़ जो जेको सरहड़ी टाउन कमेटी आहे ऐं नवाबशाह जी जेकी दौलतपुर टाउन कमेटी आहे, उन ॿिन्ही टाउन कमेटीज़ में असांजा रिपोर्टर उतां जे जेके मसइला आहिनि या गुज़िरियल बलदियाती चूंडुनि में जेके पैसा आया या जेके उते काउंसलर कामयाबु थिया, उन्हनि उतां जे आवाम जी कहिड़ी ख़िदमत कई। छाकाणि त असांखे गुज़िरियल जेके 3 हफ़्तनि में असां नवाबशाह, सांगड़, नौशहरो फिरोज़ जेके प्रोग्राम कया, उते माण्हुनि जूं दाहूं, रड़ियूं ऐं कूकूं हुयूं त हीअ जेके काउंसलर 4 साल या 5 साल जो अरसो हुयो उहो असांखे ॾिसण में बि न आया, उते गाइबु हुआ ऐं उहे पंहिंजा पेट भरण में पूरा हुआ। त चेयरमैन, टाउन चेयरमैन जेके लखपति हुआ उहे करोड़पति बणिजी विया, पर आवाम खे 1 रुपए जो बि फ़ाइदो न मिली सघियो। जेतोणीकि हीउ लोकल बॉडी सिस्टम हूंदो आहे त जेके ॾींहं जा डे टू डे जेके माण्हुनि जा मसइला हूंदा आहिनि, जंहिंमें पीअण जो साफ़ु पाणी हुजे, ड्रेनेज हुजे, सफ़ाई सुथराई जो मसइलो हुजे या घटनि में डेवलपमेंट जा कम हुजनि, त उहे हिन जी ज़िमेदारी आइद थिए थी। पर करप्शन खां सवाइ उते का बि शइ नज़र नथी अचे। जेतोणीकि हुकूमत ऐं उनजा नुमाइंदा इहे दावाऊं कनि था त असां शहरनि खे पेरस करे छॾियो आहे, पर तव्हां कैमरा जी अख सां ॾिसंदो त सॼी सिंध जीअं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे मुख़्तलिफ़ शहरनि में तबाही जा मंज़र आहिनि, करप्शन उरूज ते आहे। त अॼु असां सरहड़ी ऐं दौलतपुर टाउन कमेटीज़ में वीडियो लिंक ते पंहिंजे रिपोर्टरनि खे वठंदासीं त उतां जे काउंसलरनि जेके गुज़िरियल टेन्यूअर में हुआ उन्हनि कहिड़ा कम कया या कहिड़ी जेको आहे सो आवाम खे आंच ॾिना, उन हवाले सां अॼु असां तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में ऐं ॿिन्ही शहरनि जी जेकी आहे उहा मसइलनि खे उजागर कंदासीं। जी ज़ुल्फ़कार, मां इन वक़्तु मौजूदु आहियां सराड़ी शहर में। सराड़ी शहर जेको आहे 6 वार्डनि ते मुश्तमिल आहे। सराड़ी शहर जेके 6 वार्ड आहिनि, गुज़िरियल केतिरनि सालनि खां जेको आहे कारकर्दगी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते कारकर्दगी जेका ज़ीरो रही आहे। हिते जेके आहिनि 6 वार्डनि में जेको आहे गंदगी जा ढेर नज़र अचनि था। रही ॻाल्हि ॿी आहे ड्रेनेज सिस्टम जेको आहे नाकारा बणियल आहे। ॿी मां त इहो ॿुधाईंदो हलां, वाटर सप्लाई जो जेको आहे वॾो इशू आहे। जेको आहिनि सराड़ी जा जेके रवासी आहिनि उहे जेके आहिनि पाणी जेको आहे ॿाहिरियां भरे था अचनि, किलोमीटर ॿाहिरि जेका दॿा खणी ॿाहिरि जेके आहिनि पंहिंजूं गाॾियुनि ते ॿाहिरियां जेको पाणी भरण ते मजबूर आहिनि। छाजे करे त वाटर सप्लाई जो पाणी जेको आहे हिन में जेको ख़राबु आहे, गटरनि वारो पाणी आहे। छाजे करे उन मां जेके आहिनि रवासी आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, उन्हनि जे वर चढ़ी विया आहिनि। ऐं मां त इहो ॿुधाईंदो हलां, हिते जेके आहिनि गुज़िरियल जेके चेयरमैन ऐं जेके आहिनि जेके रहिया आहिनि उन्हनि जी कारकर्दगी आहे उन ज़ीरो आहे। सराड़ी शहर जेको टोटल जेको बजट आहे 35 खां 36 लख रुपया आहे, जंहिंमां फ़ी वार्ड जी जेका आहे 5 लख फ़ी वार्ड जी मां ॿुधाईंदो हलां त जेका फ़ी वार्ड जी बजट आहे उहा 5 लख रुपया आहे। उहा 5 लख रुपया जेको बजट आहे असांखे कंहिं बि वार्ड में जेको असांखे ॾिसण न आई आहे। असां सराड़ी शहर जी जेका मेन ॻाल्हि कंदासीं, सराड़ी शहर जेको मेन हायर सेकेंडरी स्कूल आहे उनजी जेका आहे जेको आहे स्कूल जी बजट आहे 2.5 करोड़ आहे। कुझु ॾींहं पहिरियां जेको हिन जो टेंडर आयो उहो जेको आहे भोतारनि वॾेरनि जी आहे, जेके MP MLA भोतार आहिनि उन्हनि जी जेका आहे मिली भगत सां उन्हनि जेको आहे ॿाहिरियां जेको आहे उन्हनि जा पैसा हुआ जेके बजट जा उहे हड़प कया विया आहिनि। हिते रोडनि जी तव्हां हालत ॿुधाईंदासीं। रोडनि जी उहा रोड जेके आहिनि जेको आहे नाक़स मटेरियल सां इस्तेमालु हींअर जेके इलेक्शन वेझो ईंदे ई चूंडियल नुमाइंदड़ पंहिंजा रोडनि जी जेका कारकर्दगी आहे उहा हिते माना नाक़स मटेरियल इस्तेमालु कनि पिया। एतिरी जल्दी में माना कमु उन्हनि जो हले पियो। ऐं मां त इहो ॿुधाईंदो हलां, सराड़ी स्ट्रीट लाइट आहे, स्ट्रीट लाइटूं जेके आहिनि न हुअण जे बराबरि आहिनि। छाजे करे हर वार्ड में घिटियूं जेके आहिनि राति जे वक़्तु अंधेरो रहे थो घिटियुनि में। ऐं मां त इहो ॿुधाईंदो हलां, सराड़ी शहर जेके घिटियूं आहिनि जेको आहिनि CC घिटियूं उहे बि किथे बि नज़र असांखे न आयूं आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सराड़ी शहर जेको आहे मंशात जो गढ़ सम्झो वेंदो आहे। हिन वक़्तु सराड़ी शहर में सरियाम हर केबिन ते ज़ेडिकी ऐं जेको आहिनि सरियाम जुआ जा अॾा ऐं शराब जा अॾा जेके आहिनि सरियाम हलनि पिया। वॾेरनि जी सरपरस्ती में पुलिस जेका आहे हफ़्तेवार मंथली उगाइण में पूरी आहे। उन ते जेको आहे उनजे मुकमल जेका पाबंदी आहे जेका ज़ेडिकी जी पाबंदी आहे, उहो जेको हेरोइन ते नशनि ते उहा पुलिस जेका आहे
कारकर्दगी पुलिस जी ज़ीरो रही है, छाजे करे जेके वॾेरान मक़ामी वॾेरान सराड़ी जा उन्हनि जे सरपरस्ती हेठि जेको आहे मंशाती हली रहियो आहे। असां हाणे जेके बलदियाती इलेक्शन अचे पई उन जी जेको आवाम जी छा राय आहे, हुननि जो अॻिते छा मौक़ुफ़ आहे, असां वधीक असां जो आवाम मुख़्तलिफ़ वार्डनि में वेंदासीं, सराड़ी जे शहरनि खां समाजी सियासी समाजी माण्हुनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं, हिननि वधीक छा चवणु आहे। त जी माऊ जा उहे हिन ॻोठ जा आहियूं, वार्ड नंबर 5 जा। जीअं त हींअर केतिरा बि माण्हुनि में असीं शहरनि में वञूं था, घुमंदड़ फिरंदड़ माण्हू आहियूं, फनकार माण्हू आहियूं, केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि, पर असांजो माना सदाईं बेड़ो गर्क जीअं रहियो आहे, हिन वक़्तु बि उहो ई आहे। 5 सालनि खां वठी न पाणी जी निकाल जी का सहूलियत मिली आहे, न पाणी मिठे जी का सहूलियत मिली आहे, न ॿारनि जी तइलीम जी का सहूलियत मिली आहे। 4 क्लास लॻा पिया आहिनि स्कूल में, त हेड मास्तर हिकिड़ो आहे, हाणे उहो मूंखे ॿुधायो त कंहिंखे पढ़ाए। उन खां पोइ लाइट जो मसइलो जेको आहे त 24 कलाकनि में आउं सम्झां थो त कलाक बि पूरो असांखे लाइट मिले कोन थी, छो जो वधि मां वधि 10-15 मिंट मंझंदि जे टाइम ते ईंदी आहे, वधि मां वधि को कलाक ॿ राति जो अचे थी, तक़रीबन 8-9 जे टाइम ते, त ठीकु आहे, न त 24 कलाकनि में असांखे लाइट इहा थी मिले। असां त मथो हणी छिता थी पिया आहियूं। उन खां अलावा तव्हां गटरनि जो हली माहौल ॾिसो, हींअर बि तव्हांखे ॾेखारींदो, या तव्हां पाण वीडियो ठाहींदो त बिल्कुलु गटर उथलनि पिया, भंगी आहे, हिकिड़े ॾींहुं अचे थो त 8 ॾींहं अचे ई कोन। त माना असां हिकिड़ा नंढण का माण्हू वेठल आहियूं। हालांकि चेयरमैन बि असांजो साबिक़ु चेयरमैन बि असांजे माना पाड़े जो थी तव्हां हाजी गुलशन शेख रहियो, पर उन बि माना असांखे नज़रअंदाज़ रखियो, उनखे असां ई वोट ॾेई कामयाबु कयो। अॼु असांखे माना हुन बि नज़रअंदाज़ करे छॾियो, हर को पंहिंजे मफ़ाद जे लाइ अचे थो। इन जे लाइ असांजे वसवारनि खे रिक्वेस्ट आहे, अपील आहे त खुदारा असांजी वार कई वञे। असांजे बचनि खे हींअर बीमारियूं वकोड़े वियूं आहिनि, असांखे पाण खे बीमारियूं वकोड़े वियूं आहिनि। को सफ़ाई जो इंतज़ाम कोन्हे, को तइलीम जो इंतज़ाम कोन्हे, को मिठे पाणी जो इंतज़ाम कोन्हे, पर एतिरे क़दुरु जो माना किचिरा बि असांजा पंहिंजे दरनि जे अॻियां पिया आहिनि, का किचिरा कुंडी बि असां वटि कोन्हे जो माना कंहिं हिकिड़ी मुक़ररु जाइ ते को किचिरो गॾु थिए ऐं उतां खां अची सफ़ाई वारो खणी वञे। हितां खां थोरो सफ़र आहे, गली हितां मोड़ कंदी आहे, उतां तव्हां हली ॾिसो जो ख़ाली माण्हू नथो अची सघे। ख़ुदा न ख़ासि एमरजेंसी थी वञे, बीमार थी वञे, डिलीवरी केस अची वञे, या को ॿियो फौतगी थी वञे, त उन जे लाइ असां सख़्तु तमामु परेशान आहियूं, जंहिंजी का इंतिहा न आहे। जो असां गंदे पाणी मां उते वञण जे लाइ कीअं वञूं? निमाज़ जे लाइ ईंदा आहियूं, परेशानी सां ॾकंदा काफ़ी वला करे ॿनिनि मां फिरी गलियुनि खां छॾे करे असीं उतां खां मस्जिद में ईंदा आहियूं निमाज़ पढ़णु। इहे असांजे शहर जो साईं, बसि अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, असांखे उन्हनि मां शिकायत न आहे। पर जे अगरि इहे रहिया, अगरि 30-40 साल ॿिया बि रहिया, त हीअ हुकूमत हीअ न सिंध खे बर्बादु करे पोइ पाण हलिया वेंदा। मसइला साईं तालीम जो मसइलो आहे, पाणी जो मसइलो आहे, गैस जो मसइलो आहे, बिजली जो मसइलो आहे, कहिड़ा मसइला ॿुधायूं असां? मसइला असांजा काफ़ी आहिनि, रस्तनि जा मसइला आहिनि, इहे तव्हां ॾिसो था पिया, इहे गलियूं आहिनि, गटर नाला आहिनि, उहे ठहिया आहिनि, जीअं सेवरेज लाइन ठही आहे त उहे अञा इस्तेमालु न थी आहे, लाइन हली कान्हे। पहिरियां खां ई उहे गटरनि जा ढकणा भॼी बर्बाद थी विया आहिनि। हाणे असां ख़ौफ़ आहे त नंढा नंढा ॿार आहिनि, हिन में कहिड़ी मौसम ॿुॾी फौत न थी वञनि। बसि हिननि जे लाइ असां इहा पंहिंजे सिंध जे अवाम खे इहा ई गुज़ारिश करणु चाहींदासीं त हू पंहिंजे सम्झी सोची अहिड़ा नुमाइंदा आहिनि नौजवान नसल में जंहिंखे बहितरीन मुतमीन हुजनि ऐं ग़रीब तबिके जा हुजनि। अमीर तबिके जे वोट उनखे न ॾियनि, महिरबानी आहे। उन वटि केॾी महिल बि वेंदासीं त उहो निकिरी सघे थो असां सां गॾु। अगरि अमीर तबिके वारो कॾहिं बि असीं वेंदा आहियूं उन्हनि जो ओताक ते या उन्हनि खे कोई मसइलो थी वेंदो आहे त हू चवंदा आहिनि बाबा साहबु आहे ई कोन, साहबु अंदरि सुतो पियो आहे, साहबु आहे कोन। असीं बेवस थी वापसि हलिया ईंदा आहियूं। अच्छा, सराड़ी शहर जी 35 लख बजट आहे, फी वारी 5 लख बजट, उहो किथे ख़र्च थी आहे साईं? इन जी अलाह ई ॼाणे थो, बहितर ॿिया उहे ई नुमाइंदा ख़र्च करण वारा ॼाणनि था त उहे किथे गुल पोखराया अथनि, किथे वण पोखराया अथनि, किथे पार्कूं रखायूं अथनि, उहे उन्हनि खां ई तव्हांखे मालूमात थी सघंदी। असां वॾो ज़ुल्म आहे, असां नाइंसाफ़ी आहे। गटर लेन असांजी ॾिसो, असांजी हालतूं ॾिसो, गलियुनि सां न को असां को तवंदो करे, चेयरमैन हुजे या काउंसलर हुजे, असांजी पाड़े मां फाथा आहियूं। महिरबानी करे असां अपील था कयूं काउंसलर खे, चेयरमैन जेके हितां जा आहिनि, महिरबानी करे असां हुनखे ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं, असांजी गवार कई वञे। को बि असांजे कोन आयो अॼु ताईं।
असां सिधी ॻाल्हि कयूं असांजा तव्हां खूह जा ढक खोले ॾेखारियूं पाणी बिल्कुलु हुनजे मथां पियो टमे साबिक़ा चेयरमैन केरु रहियो हिन हाजी गुली शेख रहियो आहे हा पंहिंजूं गलियूं साफ़ अथसि हर शइ ॾिसो नी चमके पई बाक़ी असांजे को बि तावान कोन थो करे न को असांजे को नियारे थो सिधी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायूं असां रख रखाणी वारा माण्हू कोन आहियूं खाए हर को पंहिंजे घरां जो ॾियण वारी ॻाल्हि कान्हे असां में सिधी ॻाल्हि तव्हांखे कयूं जो असांखे सुभाणे जा परी असांखे जो भंगी न मिलिया असां वञी शहर में धरणो हणंदासीं टायर साड़ींदासीं हींअर असां तमामु घणा बेज़ार आहियूं ज़िंदगी मां कहिड़ा कहिड़ा ॿिया कम कोन वार्ड में मसला आहिनि कहिड़ा कहिड़ा कम कोन थिया आहिनि? साईं चौथो साल आहे गटर लाइन ठाहे विया आहिनि गटरनि जा ढक कोन मिलिया असांखे वरी बि असां तव्हां को करे गटर जा ढकण आया हाणे रोड बि असांखे नथो ठहे वरी असां हिननि जे लाइ निकिरंदासीं ॿियो छा कंदासीं ॿियो कहिड़ा मसला आहिनि? ॿिया मसइला घणा आहिनि हींअर ॾिसो को भंगी ॾिसो तव्हां हींअर गलियुनि में थैलियूं ॾिसो किचड़ ॾिसो पाणी ॾिसो पीअण पाणी जो मसलो आहे साईं वॾो पाणी जो मसइलो मिठे जो आहे त असां वञी ॿारनि त मायूं वेचारे भरियो थियूं अचनि असांजा ॿार भरियो था अचनि नंढड़ा नंढड़ा को किरियो थो पए थापड़ जो कुझु छादो करे खोहनि जी हालत ॾिसो केतिरा मथे आहिनि थापड़ जो इलाही चकर माण्हू किरी पिया आहिनि को बि असां तावन नथो करे छो असां कहिड़े ॾोह में आहियूं हाणे इलेक्शन जेका अचे हाणे कंहिंखे सपोर्ट कंदो कंहिंखे पार्टी खे ॾींदो कंहिंखे बि असां सपोर्ट कोन कंदासीं जेको असां सुठे नमूने तावन कंदो जो असांजी महिरबानी करे रोड ठहिया वेंदा असां हुन सां बिल्कुलु तावन कंदासीं असांजी पीपल्स पार्टी खे ॾिना ॿियो कंहिंखे ॾिना 12 महीना असां हिन खे ॾींदा आहियूं अच्छा हाणे का बि ॾिसण में कान थी अचे बाक़ी असांजी हालत ॾिसो तमामु ख़राबु लॻी पई आहे पाणी जो मिठो पाणी जो बंदोबस्तु कोन्हे को किलोमीटर माण्हू जेके हितां वञी ॿार बच्चा जेके मायूं मर्द सभु भरे था अचनि वञी हुते के ॿ ॿारनि ते उते मिठे पाणी जो आहे थोरो नलको आहे हिकिड़ो उन तां वञी भरे ईंदा आहिनि बाक़ी ऐं पाण ॾिसो हींअर भरे आयो आहियां तक़रीबन हीअ अहिड़ी गर्मी जे मौसम में लॻी पई आहे पाणी जो को बि ढुक कोन्हे को सही तरीक़े सां कंहिं पीअण जे लाइ पाणी कोन्हे को ऐं असांजो मुतालबो इहो आहे त की जिते मिठे पाणी जो जेको आहे जर उतां माना बोरिंग करे घर घर ताईं इहा जेका असां पहुचाए वञे त जीअं रहवासियुनि खे तकलीफ़ न थिए ॿिया कहिड़ा वार्ड में मसला आहिनि कहिड़ा कहिड़ा मसला बुनियादी आहिनि असां ॿिया बि खोड़ सारा मसइला आहिनि बिजली जो मसइलो आहे बिजली त आहे कोन हुन खां पोइ जेको आहे सो आहे त हाणे उहे ई साॻिया चेहरा हींअर जेकॾहिं ॾिसूं त पोइते जेकॾहिं पोइते वारो हिसाबु ॾिसूं हींअर वारो हिसाबु ॾिसूं त कम जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त छा आहे कुझु बि न आहे ज़ीरो आहे रिज़ल्ट ग्राउंड रियलिटीज़ कंहिंखां लिकल कोन्हनि असांखां पुछण या हुन खां पुछणु सुठी ॻाल्हि आहे माण्हुनि जा तासरात वठणु सुठी ॻाल्हि आहे नौजवान कमु पिया कनि पर लिकल त कंहिंखां बि ॻाल्हि कोन्हे को रोड तां वेंदासूं रोड भॻल आहे सभु को चवंदो रोड भॻो पियो आहे टुटो पियो आहे इस्पताल में वेंदासूं इस्पताल जी हालत ख़राबु हूंदी सभु को ॾिसंदो आहे इस्पताल में हालत ख़राबु आहे तइलीम जे मैदान में जेकॾहिं वेंदासूं स्कूलनि में वेंदासूं त उते बि कुझु बि कोन्हे को जेकॾहिं असां हिन सराड़ी जे शहर जे हवाले सां ॾिसूं त गुज़िरियल गवर्नमेंट में असांजो जेको आहे सो हाजी गुल हसन शेख वार्ड नंबर 5 ते हुनजे पंहिंजे वार्ड जेकॾहिं मां स्टार्ट कयां त उते वञूं त उते नालियूं गटर पाणी घस वीचारनि खे कोन्हे को हालत एॾी ख़राबु लॻी पई आहे असां ॾिसंदा रहंदा आहियूं उन्हनि वीचारनि वॾा तकलीफ़ में आहिनि तमामु घणो जेको आहे सो मुश्किलातुनि खे मुंहुं पिया ॾियनि एतिजाज वग़ैरह थींदा रहिया आहिनि पर छा थो थिए ज़ीरो कुझु बि कोन्हे केरु ॿुधण वारो कोन्हे को जेको आहे सो मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि पई अचे त गिदड़ चढ़ियो घोड़े ते लुमड़ी लोॾी बांह बांदर बनियो बादशाह काज़ी बनियो कांव कंहिं दर ॾियां दांह मुनसिब सभु विकामी विया कुझु बि न थियो आहे कुझु बि न थियो आहे हीअ नुमाइंदा जेके आहिनि सो खाइण लाइ वेठा आहिनि ऐं इन ई पाण जेके हर जॻह ते ईअं आहे हींअर त लोकल गवर्नमेंट ख़तमु थी वई आहे पर हाणे वरी TMOs सेक्रेटरीज़ टाउन ऑफिसर्स उहे वरी कंहिंखे था खाराइनि उहे वरी उन्हनि जे पोयां को बि वेठो आहे हाणे को जेको आहे सो फ्यूडलिस्ट ज़मींदार जागीरदार उहे उन्हनि जा वाठा उहे जेके आहिनि सो खाइनि पिया अवाम वीचारो वरी बि तकलीफ़ में फरारी में तरक़ियाती कमु को बि न थियो जंहिं हिसाब सां वॾी बजट आई ही हुन जे लाइ वाटर प्लांट जे लाइ उहो वाटर प्लांट अञा ताईं उन ई रोलाड़े में आहे पुराणे निज़ाम जो जेको गटरनि जो पाणी में मिक्स थी अचे थो घरनि में उहो वाटर प्लांट हले पियो अञा ताईं उन जी बजट अलाए केतिरनि किरोड़नि रुपयनि में आई उहो अञा ताईं रोलाड़े में उहो ई हले पियो उहो निज़ाम त ख़तमु थी वियो वरी हाणे बलदियाती इलेक्शन थियनि पियूं वरी नओं सिस्टम ईंदो पर हाणे असांजो चवण जो इहो मक़सदु आहे त कई सालनि खां वठी बलदियाती सिस्टम हलंदो पियो अचे मुशरफ जे दौर खां वठी जेको बि सिस्टम हलंदो पियो अचे पर असांखे सराड़ी खे का सहूलियत न मिली आहे सराड़ी शहर जी जेका 35 लख रुपया जेका तव्हां ॿुधायो था बजट आहे ठीकु आहे बिल्कुलु बजट शहर में आहे बहरहाल उन में पघारूं आहिनि ॿिया खोड़ सारा मसइला आहिनि अख़राजात आहिनि काफ़ी मुलाज़िम असां वटि रिटायर थियल आहिनि उन्हनि खे पेंशन वग़ैरह जेके केस उन्हनि जा ठहनि था कुझु मुलाज़िम जेके रिटायर थिया आहिनि कुझु मुलाज़िम गुज़ारे विया आहिनि
उन्हनि खे बि जेके आहिनि पैसा प्रोवाइड कयूं पिया। मुंहिंजे अचण खां पोइ तक़रीबन 1 करोड़ जूं मूं स्कीमूं करायूं आहिनि सराड़ी शहर में। ऑफिस जी हालत तव्हां मुंहिंजे अचण खां अॻु में बि ॾिसी चुका आहियो, हींअर बि ऑफिस मुंहिंजी तव्हांजे साम्हूं आहे। बाक़ी जेके दोस्त चवनि था शहर में कंहिं बि वक़्तु कंहिं बि माण्हू मूंखे कॉल कई हूंदी कम जे लाइ, उन जे मसइले ते असां पहुता हूंदासीं सरज़मीन ते। खूहनि जी खाटी हुजे, तलाउनि जी सफ़ाई हुजे, पाणी हुजे, ड्रेनेज हुजे, असां हर मसइले में आवाम सां गॾु आहियूं। वधीक तव्हां आवाम खां बि पुछी सघो था त असांजे अचण सां भलाई थी आहे या न थी आहे। मूंखां अॻु में बि ऑफिसर वेठा हुया ऐं जेको आहे सो उन खां बाद में असां वटि काफ़ी सारा मुलाज़िम आहिनि जेके हिते गुज़ारे विया आहिनि। उन्हनि खे बि असांखे जेका पेमेंटूं करणियूं हूंदियूं आहिनि ऐं 1 करोड़ रुपए जी तक़रीबन स्कीमूं मूं हिकिड़े साल में करायूं आहिनि। ऐं उन खां अलावा जेको आहे सो वाटर सप्लाई जा बि अख़राजात जेके आहिनि त पब्लिक हेल्थ जे हवाले उहे बि असां तक़रीबन थोरा घणा ख़र्चा असां पाण कंदा आहियूं। हिन वक़्तु जेका आहे सराड़ी शहर जेके 6 वार्डन तव्हांजे अॻियां सूरत में छा आहे, तव्हां विज़िट बाबा 6 वार्डनि में जंहिं बि माण्हू जी कॉल अचे थी मां पाण हर वार्ड में विज़िट कंदो आहियां। हिकु न ॿिए ॾींहुं मां विज़िट ते निकिरंदो आहियां ऐं मुंहिंजा फोटेज तस्वीरूं तव्हां व्हाट्सअप वीडियोज़ वग़ैरह सभु कुझु ॾिसंदा हूंदो फेसबुक ते। ऐं उन खां अलावा को बि माण्हू कॉल कंदो आहे असां उन टाइम उते वेंदा आहियूं, उन जो मसइलो असां फौरी हल कंदा आहियूं। वाटर सप्लाई जो इशू तक़रीबन घणो आहे, पीअण जो पाणी न आहे ऐं वाटर सप्लाई जेको आहे सो ओवरऑल सॼे शहर में पाणी हले पियो। किथे बि अहिड़ी वाटर सप्लाई कोन थी जेतिरी सराड़ी शहर में जेको पाणी सप्लाई थिए थो एतिरो पाणी किथे बि सप्लाई कोन थो थिए। अच्छा, जेको कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे धरणो लॻो हो वार्ड नंबर 5 में, उनजे तव्हां हुननि जो यकीन ॾियारी हुई, हुननि इहो चवणु आहे त अञा असांजो मसइलो हल न थियो आहे। उहो मसइलो बिल्कुलु हल थी वियो आहे। पाइप लाइन लॻनि पिया उते, खूहनि जी मूं खोटाई कराए छॾी आहे, तलाउनि जी मूं खोटाई कराई आहे, केरियूं हली वियूं आहिनि, एक्सीवेटर हली विया आहिनि, पाणी निकिरी वियो आहे। जी ज़ुल्फ़कार, तव्हां जेको आहे सराड़ी जे शहरनि जो रवासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं असां तव्हांखे जेको सराड़ी टाउन ऑफिसर सां बि ॻाल्हि ॿोल करण जी मौक़ो वठण जी कोशिशि कई, जॾहिं त मौक़ो पंहिंजो ॾिनो आहे। ऐं मां त ॿुधाईंदो हलां सराड़ी शहर जेको आहे हिन वक़्तु जेको आहे हालात कहिड़ा आहिनि उहो आवाम जेको आहे आवाम जो जेको आहे तव्हांजे साम्हूं पेश कयो आहे। ऐं हाणे जेके आहिनि बल्दियाती इलेक्शन अचे पई, इन हवाले सां जेको आवाम जेके हाणे जेको आहे चेयरमैन जेका मुंतख़ब थियण वारा आहिनि, इन्हनि में जेके नवां चेहरा अचण वारा आहिनि, आवाम खे इन्हनि में वॾियूं उमेदूं आहिनि। ऐं इन में ॾिसूं हाणे जेके चेयरमैन बीठल आहिनि उहे पंहिंजूं उमेदुनि ते लहनि था या न। जी जी ज़ुल्फ़कार, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जीअं त दौलतपुर सफ़न शहर टाउन जेको दौलतपुर सफ़न टाउन आहे उहो 5 वार्डनि ते मुश्तमिल आहे। जॾहिं त हिते गुज़िरियल 4-5 सालनि में जेके तरक़ियाती कम जेके थिया आहिनि उन हवाले सां हिन वक़्तु असीं दौलतपुर सफ़न जे वार्ड नंबर 2 ऐं वार्ड नंबर 3 जे हिते जे रहवासियुनि खां, हिते जे आवाम खां उनखां पुछंदासीं त गुज़िरियल 4-5 सालनि में या गुज़िरियल 7 सालनि में जेके बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां जेके बि हिते तरक़ियाती कम थिया आहिनि, को नालियूं ठहियूं आहिनि या को रस्ता ठाहिया आहिनि, उन हवाले सां उनखां व्यूज़ पुछंदासीं। पाणी जे लाइ करे हिते जा MPA आसराजन तव्हांखे आरो प्लाट ॾींदासीं। हिन महिल ताईं 2 हुकूमतूं उहो MPO साॻियो 2 दौर गुज़री विया आहिनि, उते वाटर आरो प्लाट न लॻो आहे। हिते सोलर जो हिन सॼे वार्ड में हिकिड़ो सोलर जो थंभो कोन्हे को। हिते थंभनि जे लाइ बुनियादु खोटियो थो वञे, थंभो वरी शाख ते थो लॻे। ज़रूरत पाड़े में आहे या शाख खे आहे ज़रूरत? हेॾो ज़ुल्म छो अंधेरनगिरी आहे? असीं आला क़यादत खां ऐं पीपल्स पार्टीअ खां मुतालबो था कयूं त हिते जो अवाम वोट बि हर साल तव्हांखे ॾे ऐं तव्हांजा नुमाइंदा अहिड़ा मुक़ररु कयो जेको हिन महिल ताईं कंहिं ग़रीब मिसकिन जे कमु न आया आहिनि। न कंहिंखे नौकिरी वठी ॾिनी अथनि, न कंहिंखे रस्तो ॾिनो अथनि, न कंहिंखे नाली ॾिनी अथनि, न कंहिंखे इस्पताल जी सहूलियत ॾिनी अथनि। हिन रस्ते तां स्कूल जा ॿार, मदरसनि जा ॿार हितां लंघनि था, जेॾी महिल डिस्पोज़ल सदाईं ख़राबु रहे थो, हिते जूं नालियूं रस्ता भरिजी वञनि था। असांजा बच्चा मेल पंध जो परे करे करे पोइ मदरसनि में था पहुचनि, पोइ स्कूलनि मां बि था पहुचनि। हेॾो ज़ुल्म अंधेरनगिरी आहे। असां आला क़यादत खां मुतालबो था कयूं आईंदा को हिते जेको MPA रखो उहो आवाम जो हॾ रोड़ी रखो। हितां रोड खां बाईपास खां शुरू थियो आहे सेवण ताणी 24 कलाक रस्तो वहे थो। हिते जो डिस्पोज़ल आहे रोज़ु उथले थो। जॾहिं असीं पाण नाफ़ या SJ ॾे कॉल कयूं था उहो हिते
पोइ हिते हमरान खे कॉल करे थो जेका हिते ड्यूटीअ ते आहिनि, पर ड्यूटीअ ते 24 कलाक केर बि न आहे। जॾहिं असां वञी दर ठड़काए उनखे कढूं था पोइ डिस्पोज़ल चालू थिए थो, न त चालू नथो थिए। हर रोज़ु असां एसडी खां बि ॻाल्हायूं था, हिते ॾे वञूं था, उनजा दर ठड़कायूं था, उनखे कढूं था, पोइ था डिस्पोज़ल चालू कनि। हिते जा पाणी सफ़ा कड़ा ज़हर थी विया आहिनि। हिते जा माण्हू बीमार, नंढा ॿार, वॾा नंढा, पोड़ा पका सभु वठिजी विया आहिनि बीमारियुनि में। हिते पाणी नथो मिले। रस्ता ॾिसो त रस्ता सफ़ा ख़राब थी विया आहिनि। हिते जो चेयरमैन, हिते जा काउंसलर, उन ॾे वञूं था, को बि फ़रियाद कोन थो थिए, कुझु ॿुधनि नथा। हुनखे चऊं था ॿुधी अणॿुधी कयो था वञनि। हली हली वोटनि लाइ अचनि था MP MNA, हा वाह कम थींदा, पर कम को बि नथा थियनि। असां गवर्नमेंट खे, पीपल्स पार्टी खे अपील था कयूं, महिरबानी कयो अहिड़ो माण्हू चूंडियो जेको अवाम जी ख़िदमत करे। ऐं 10-12 साल थिया आहिनि, को रस्तो न ठहियो आहे, न को कमु थियो आहे, नालियूं उथलनि थियूं, को नालीअ जो कमु या रस्ते जो चऊं था कुझु न थियो आहे 5 सालनि में। वरी हींअर वोट था अचनि, पर इहे ई पैसा अचनि था, इहे ई पैसा खाइजो था वञनि। हीअ असां UC धौलपुर में न आहियूं। असांखे असांजा जेका वॾेरा आहिनि, जेका बि उहे चवंदा UC धौलपुर में तव्हां न आहियो, महबूब शाह जो कमु न थींदो। ऐं हींअर बि इहे ई मसइला लॻा पिया। रस्ते जी ॾिसो त हालति कहिड़ी आहे। वार्ड नंबर 2 आहे, उन में जेको बि कमु था चऊं, शहर जा रस्ता पिया ठहनि, सभु कमु थियनि पिया। जिथे किथे कमु महबूब शाह पाड़े जो कमु न थियो। ऐं 10 साल थिया आहिनि, चऊं था कुझु नथो थिए। ऐं हींअर वरी वोटनि लाइ था, वोटनि लाइ अचनि था, अचनि भले, पर हाणे ख़बर पवंदी त वोट मिले थो या नथो मिले। 5 सालनि में छा कयो आहे? शाह पाड़ो जेको आहे सो आबादीअ जे हिसाब सां, एराज़ीअ जे हिसाब सां सभिनी वार्डनि खां वॾे में वॾो वार्ड ई आहे। सो गुज़िरियल 4 सालनि खां हिन पाड़े खे पोइ अलाए छाजे करे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। न नालियूं ठहियूं आहिनि, न रोड ठहियो आहे, न को ड्रेन जो सिस्टम आहे, न को अहिड़ी का मसइलो आहे, न को बि माना 0% तरक़ियाती कमु थियो आहे हिते। असां पाड़े वारनि इहा अपील कयूं था त महिरबानी करे हिते जेको आहे तव्हां नालियुनि जी कंडीशन ॾिसो, रस्तनि जी कंडीशन ॾिसो। जेको बरसाति वग़ैरह पए थी त 2-2 फुट पाणी बीह थो वञे, 8-8 ॾींहं माण्हू जो गुज़र कोन थो थिए। ऐं मेन रस्तो ई आहे, मेन दौलतपुर खां साईं मीर मतारे खां पतण ताईं इहो ई रस्तो आहे, जेको ही मेन रस्तो 24 कलाक वहे थो। सो माण्हू नमाज़ी माण्हू आहिनि हिते, दीली जेको आहे सो इहो मदरसा वग़ैरह आहिनि, नियाणियुनि जे तालीम जो बंदोबस्तु थियल आहे, उहे सभु माण्हू डिस्टर्ब थियनि था। ऐं मेन मज़े वारी ॻाल्हि त मेन इस्पताल जेको आहे सो हितां ई रस्तो आहे। इस्पताल अचण वञण जो ॿियो को बि रस्तो कोन्हे को। तरक़ियाती कमु 0 थियो आहे। असां पंहिंजी तहत पाण जेके आहे काफ़ी चकर ड्रेन सिस्टम, नालियुनि वारो पाणी गंदो जेको आहे 2-2 फुट 5-5 बदबूदार पाणी बीह थो वञे, जेके डिज़ीज़ ॿारनि में अखियुनि जी बीमारी ऐं डायरिया वग़ैरह फैलिजी वञे थी। सो असां हर हंधि मतिलबु त चई थकिजी पिया आहियूं, को तदारक असांजो कोन थो थिए। सो असां स्पेशली रिक्वेस्ट कयूं था त हिन चकर महिरबानी करे महबूब शाह पाड़े खे नज़रअंदाज़ न कयो वञे। ऐं महिरबानी करे थोरो घणो ॿिए पासे त 2-2 चकर रोड ठहिया ड्रया कया आहिनि, नालियूं जेको आहे जो सिस्टम ठहियो ड्रयो आहे। हिते 0% कमु आहे जेको तव्हांजे साम्हूं आहे। असां ईअं न थियूं, भले केरु बि अचे असां सां ॻाल्हाए अचे ॾिसो असांजो। हा 10 खां 15 साल थिया आहिनि, को बि तरक़ियाती कमु कोन थियो आहे जेको पंहिंजे तहत पाण असां मिटीअ जूं 2-2 ट्रालियूं पंहिंजे ख़र्च में लाहे ऐं असां अचण वञण गुज़र सफ़र कयो आहे। तव्हांजे साम्हूं आहे, न को रोड। दौलतपुर शहर टाउन कमेटी ते मुश्तमिल आहे, जंहिंमें 5 वार्ड आहिनि। गुज़िरियल 5 सालनि खां वठी हिते तरक़ियाती कम अणबराबर आहिनि। जीअं त असां जेको आहे सो ॿिए वार्ड में रहूं था। पहिरियों ई उहो वार्ड जेको महबूब शाह महला हो, जेको तक़रीबन 6 ताईं मुश्तमिल हो। हींअर जेको आहे असांजो ॿियो वार्ड आहे, जेको राजा सिंह खां वठी माना हारून खलू ऐं जेको ताईं मुश्तमिल आहे। महबूब शाह जो कुझु हिसो हिते मुश्तमिल आहे। जीअं त हिते सूमरा महला, पीरज़ादा या शाह हुसैन, इहे जेके बि वार्ड आहिनि। ऐं हिते ॿियो जेको असांजो खानज़ादा महला, इहो वार्ड पाए। पर मख़सूस जेको आहे सो नूरे नज़र जेके माना जिन ते कमु कनि पिया वार्डनि ते, उहे थिया आहिनि कुझु, पर ॿिया जेके कम थिया ई कोन्हनि। असांजे जेको वार्ड जेको आहे महबूब शाह महला, उन में तव्हां हींअर पलंदा त धूड़ आहे, न का नाली आहे, न को अहिड़ो को रस्तो आहे। तव्हां जेकॾहिं को मींहुं बरसाति थो पवे त असांखे माना कंहिं गप मां वञिणो थो पए। को बि कमु कोन थियो आहे तरक़ियाती। हींअर जेकॾहिं नई बलदियाती इलेक्शन थिए पई, इन में जेको आहे सो कुझु असांजा नुमाइंदा बीठा आहिनि, पर वरी साॻिया ई चहिरा अचनि पिया। ऐं असां उन्हनि मां जेको आहे तवक़ कयूं था त जीअं असांजे दौलतपुर जेको आहे सो टाउन कमेटी में जेके वार्ड आहिनि, उन्हनि जो कमु करायो वञे। हिन महिल ताईं जेको आहे को बि कमु कोन थियो आहे। ऐं असां आख़िर दांह कहिड़ा हलियूं। असां हाणे इहो त चऊं था त जेकॾहिं असांजो महबूब शाह महला वार्ड आहे,
इन में असां जेकॾहिं चऊं त असां हिकिड़ो बैनर लॻाए छॾियूं त असांजो जेको आहे इलाइक़ा गैर आहे। जेकॾहिं इलाइक़ा गैर आहे त जेकॾहिं को बि नुमाइंदो अचे त घटि में घटि उनखे इहो बैनर पढ़णु उनखे घुरिजे त माना हीउ इलाइक़ो आहे ई कोन सम्झो हिन में वार्ड में। ऐं असां ईअं ई था सम्झूं त ॼण दौलतपुर असां कंहिं वार्ड में शामिल ई कोन आहियूं, छो त जॾहिं बि तरक़ियाती फंड अचनि था काफ़ी लखनि करोड़नि जी तइदाद में अचनि था, पर असांजे वार्ड जो को बि जेको आहे धणी माना धोखे आहे कोन त जेको असांजे वार्ड जो को कमु थिए। हींअर माना मुख़्तलिफ़ यूथनि जे हवाले सां जेके सिंध में यूथनि जे हवाले सां कम थियनि पिया, पर असां पंहिंजे जेको आहे टाउन कमेटी वार्डनि खे जेको आहे शामिलु कंदासीं त असांजो घटि में घटि असांजे वार्डनि ते कमु त थियणु घुरिजे। काफ़ी जेको आहे पैसा माना काफ़ी अचनि था जेके डायरेक्ट जेको आहे उनजे अकाउंट में। पाड़े जो कड़ो पाणी आहे, ज़हर पाणी आहे, रोज़ाना पियूं था, रोज़ाना मरूं था, रोज़ाना अचूं था। असांजो केरु वार करणु रस्ता ॾिस ख़राबु लॻा पिया आहिनि। को 10 सालनि में को बि तरक़ी कमु हिते न थियो आहे। ॻाल्हि ॿुधी न, उहो चेयरमैन आहे चाकी, उहो सभु पंहिंजा बंगला कराची में ठाहिरायसि, असांजो को कमु हिते न कयो अथसि। न नाली आहे, डिलीवर केस थिए थो त असांजी शाख ते ॾाढे अमीर घर वटि बीहे गाॾी या मक़बूले जे घर वटि गाॾी बीहे, असांजो कोन। रोज़ाना जूं था, रोज़ाना मरूं था। असांजे पाड़े जो ज़हर पाणी आहे, असांजो आरो प्लान न मिलियो आहे, न असांखे का सहूलियत मिली आहे, न का। ही तव्हां दौलतपुर टाउन कमेटी ऐं सराड़ी टाउन कमेटी में असां जेके रिपोर्टर हुआ उन्हनि उतां जे वार्डनि में वञी उतां जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उहा साॻी सूरत हाल आहे जेके असां अॻियनि प्रोग्रामनि में पंहिंजे नाज़रीन खे ॾेखारींदा रहिया आहियूं त नवाबशाह हुजे, सांगड़ हुजे, नौशारो फिरोज़ हुजे, शदादपुर हुजे या मोरो हुजे, उन्हनि तालुकनि में उन्हनि टाउन कमेटीज़ में तबाही वारा मंज़र आहिनि। उते जेके किरोड़ रुपया 5 सालनि में जेके गुज़िरियल बलदियाती चूंडनि में चेयरमैन कामयाबु थिया, उन्हनि हड़प कया, पंहिंजा पेट भरिया, उतां जे MNAs MPAs खे मुबैना तौर ते उन्हनि खे उहे पैसा मिलिया। हिन वक़्तु बि जेके ॿई शहर आहिनि उहे तबाही जे किनारे ते पुतल आहिनि। माण्हू दाहूं कनि था, कूकू कनि था, त हिननि जा पैसा जेके आहिनि से अचनि था उनजी ख़िदमत जे लाइ, पर उहे पैसा नथा मिलनि। त इहा सॼी सूरत हाल आहे ॿिन्ही टाउन कमेटी जी। असां कोशिशि कंदा आहियूं त उतां जो हक़ ऐं सच ॾेखारियूं त जीअं इक़्तिदार में वेठल जेके माण्हू आहिनि जेके दावाऊं कनि था त असां तरक़ियाती कमु कराया आहिनि, माण्हुनि खे पीअण जो साफ़ु पाणी ॾिनो आहे, गटर लाइनूं असां ठाहिरायूं आहिनि, रोड रस्ता असां ठाहिराया आहिनि, सफ़ाई कई आहे, त तव्हां पाण कैमरा जी अख में उहे महफ़ूज़ कयल उहे तबाही जा मंज़र बि ॾिसी सघो था। त इहा सूरत हाल आहे असांजे शहर में। अॻे प्रोग्राम लाइ पंहिंजे मेज़बान ज़ुल्फ़कार ख़ासि करे इजाज़त अला निगहबान।